ककर जी भेण जो संग उन करे घुरियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अवां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, जेकॾहिं अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते अगरि न्यू आहियो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उहा अवां दोस्तनि ताईं जल्दी जल्दी में अवां दोस्तनि ते पहुची सघे। त दोस्तों देरि न कयो, हींअर जो हींअर ई मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हुन खां पोइ मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। आख़िर ताईं ॾिसण सां अव्हां खे मिलंदी पूरी मालूमात जेका मां अव्हां दोस्तनि जे लाइ हर नए वीडियो में अव्हां दोस्तनि ते हिकु नई अपडेट सां गॾु हाज़ुर ख़िदमत थींदो आहियां। अव्हां जो पंहिंजो ई जेको आहे अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तों, त जीअं अव्हां दोस्तनि खे सुठी रहनुमाई मिली सघे, सुठी ड्रामे बाबति अहम ॼाण मिली सघे ऐं अव्हां खे अपडेट पहुचाईंदो आहियां त जीअं अव्हां मालूमात वठो हिन मां ऐं कहिड़ा अदाकार हिन में अचनि पिया ऐं कहिड़ा अदाकार हिन मां ग़ाइबु थियनि पिया ऐं हीउ ड्रामो 100 किस्तनि ताईं हलंदो या न हलंदो, इन बाबति अव्हां दोस्तनि ताईं मां इहा अपडेट पहुचाईंदो रहंदुसि। मां उमेदु कयां थो पियो त मुंहिंजी हिन अपडेट मां अव्हां मुतमिन आहियो ऐं रहंदव। हमेशह मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे जेके बि मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि, पहिरीं प्यारा दोस्त आहिनि, जेके परे परे जा मुंहिंजा दोस्त आहिनि, ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु ऐं अदो असगर अली थेबो साहिबु, जेको मूंखे हमेशह मामो कोठींदो आहे, मामो सॾींदो आहे ऐं मूंखे दावत बि ॾिनी अथसि कढणु। त मुंहिंजा भाउ असगर अली अदा, मां कई दफ़ा तव्हांजे इन कढण शहर में बि आयल आहियां ऐं इनशाला वही जॾहिं बि मुंहिंजो चकर थियो त इनशाला अव्हां सां ज़रूरु उते मुलाक़ात कंदासूं कढण शहर में ऐं अव्हां जी चांहि बि पीअंदासूं, अव्हां खे टाइम ॾींदासूं, अव्हां सां कचहरी बि कंदासूं इनशाला अन क़रीब। चवंदा आहिनि त जेसीं ताईं इंसानु जीअरो आहे त ओसीअ ताईं किथे न किथे कंहिं न कंहिं हंधि ज़रूरु मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि। त असगर भाउ इनशाला अज़ीम ऐं जेके बि दोस्त जितां जितां जा बि आहिनि उन्हनि सभिनि सां वक़्तनि ब वक़्तनि इनशाला अज़ीम मुलाक़ातूं कंदा रहंदासीं ऐं अव्हां खे उन्हनि ड्रामे बाबति ऐं कहाणियुनि बाबति ऐं जेकी सीरियल अचण वारी आहे उन बाबति बि अहम मालूमात पहुचाईंदा रहंदासूं। छो त अव्हां सां मुंहिंजो हिकिड़ो जेको ॻांढिपो थी वियो आहे, जेको मतिलबु जेको धाॻो ॻंढिजी वियो आहे, उहो आहे प्यार ऐं ख़ुलूस वारो ई धाॻो। हमेशह इन धाॻे खे मज़बूतीअ सां पकिड़े हलंदासीं ऐं इनशाला अव्हां दोस्तनि जो साथ ऐं सहकार अगरि जेकॾहिं मूंसां गॾु रहियो त मां अव्हां ताईं हर नए सोप सीरियल या जेका बि ड्रामो ईंदो उनजी अपडेट अव्हां दोस्तनि ताईं पहुचाईंदो रहंदुसि। इहा ई मुंहिंजी कोशिशि आहे त अव्हां दोस्तनि ते मां हीअ जेका बि अपडेट आहे पहुचाईंदो रहां। त दोस्तो असीं ॻाल्हि कयूं पिया जेको हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल दुलाब जी। जी हाँ दोस्तो, जीअं त अव्हां 43 44 किस्त बि अव्हां ॾिसी चुका हूंदव ऐं हींअर जेका 45 किस्त अचण वारी आहे, इहा किस्त आहे लाजवाब। जी हाँ दोस्तो, इन किस्त में ई ॾिसणो पवंदो जेके झेड़ो थींदो, जेके झगड़ा थींदा ऐं जेके हिते हिन ड्रामे में अञा बि जेको आहे हिकिड़ो नओं रंग लॻंदो। हीउ ड्रामो मचे थो पियो ऐं हींअर मचण वारो आहे ऐं हेॾा बदकिस्मती इहा आहे जो हींअर ड्रामे जो आख़िरी स्पेल हले थो, यानी कि आख़िरी स्पेल जी रिकॉर्डिंग हले पई
ऐं उहो बि इन जो वाइंडअप वग़ैरह सभु कंहिंजा वाइंडअप अचनि था पिया ऐं ड्रामो जल्दी जल्दी पुॼाणीअ ते पहुचण वारो आहे। त दोस्तो ऐं अव्हां बि इन ड्रामे मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियो ऐं थींदा अचो पिया। सॉरी माज़रत सां। ऐं इनशा मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त इहो जेको ड्रामो आहे दुलाब, हाणे इहो ॾिसणो आहे त जी आख़िरी क़िस्त कहिड़ी थी थिए। त आख़िरी क़िस्त मूंखे जेको लॻे थो पियो जेको हींअर आख़िरी स्पेल हले थो त थी सघे थो हीअ 100 क़िस्तूं मुकमल न थियनि, जेके सोप सीरियल वॾो कोठियो वियो हुयो ऐं डायरेक्टर जी जेका महिनत हुई ऐं जेको लगन हुयो महिनत जेका हुन कई पई त जीअं मां पोयों जेको ड्रामो गुज़िरियल साल जेको ख़तमु कयो ज़हर ज़िंदगी, ऐं हिन ड्रामे खे बि मां इन्हीअ तरह ठीकु तरह जेका मां इनखे हलाईंदुसि ऐं ॾिसंदड़ जेके आहिनि मां उन्हनि खे जीअं उनजो हुयो 337 हो त मां हिन जो रिकॉर्ड टोड़े मां हिन जी 1000 क़िस्त कंदुसि। पर बदकिस्मतीअ सां उन वीचारे जे जेके भाग उहे जेको ख़्वाब हुआ उहे अधूरा रहिजी विया। उनजो कारण असां सभु ॾिसूं पिया ड्रामो तमामु लाजवाबु आयो ऐं हले बि पियो तमामु लाजवाबु आहे। इन में का बि अहिड़ी जेको आहे का फ़नी ख़राबी या कंहिं सियासतदाननि जो हिन सां को बि वास्तो वजा न आहे। किन दोस्तनि जो चवणु आहे त हीउ जेको ड्रामो बंदि जेको थिए थो पियो त इहो जेको सियासत जे हवाले सां जेको मीर मंसूर ख़ान जेको सच ॻाल्हाए थो पियो, जेको थी सघे थो अॼुकल्ह जे जेके हुकुमरान आहिनि जेका सियासतदान आहिनि शायदि उन्हनि खे इहो सच जेको आहे कोन थो वणे, इन जे करे इहे ड्रामो बंदि कराइनि था। त दोस्तो अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, न ई जेको सियासत सां वास्तो आहे, न ई कोई सियासतदान हिन खे बंदि कराए सघे थो, छो त हीउ जेको चैनल आहे ज़बरदस्त चैनल आहे ऐं हिननि वटि सभु अथॉरिटियूं पाण वटि मौजूदु आहिनि। त दोस्तो मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, अंदरूनी मामलात आहिनि जेके हिन सोप सीरियल जे हवाले सां आहिनि। जेके सोप सीरियल में जेके कमेंटमेंट कई हुई हुई उन ते चैनल वटि, थी सघे थो असांजो जेको हीउ डायरेक्टर आहे हुननि जी कमेंटमेंट ते न पहुची सघियो हुजे, जंहिंजे करे ड्रामो चैनल बंदि कराइणु चाहे थो। ऐं जेको आहे डायरेक्टर खे सिर्फ़ु हिकिड़ी इंक मिली आहे त तव्हां पंहिंजो हीउ ड्रामो जल्द अज जल्द बंदि कयो ऐं जेके उस सां कमेंट कया अथव उहे कमेंटमेंट पूरा न कया अथव, जंहिंजे करे उन कमेंटमेंट जे करे ई ड्रामो बंदि कयो पियो वञे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। जीअं अधो असांजो थेबो साहिबु हुयो उहो ॿुधाए पियो त असगर थेबो त बाबा इहो सियासतदान जहिड़ो का बि चकर न आहे अदा पंहिंजो असगर भाउ। ऐं जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि दोस्त जीअं गुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु आहे, उनजा बि लख थोरा लख लाइक़ उहो हमेशह असांखे यादि कंदो आहे ऐं मां बि चाहींदो आहियां त सभिनी दोस्तनि जा मां नाला खणी उनजो शुक्र बि अदा कंदो आहियां ऐं उहे दोस्त मूंॾे कमेंट बि कंदा आहिनि। ऐं इनशा अदा गुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु अवां ठठे जा आहियो, ठीकु आहे अदा। इनशा ठठे वारा जेके असांजा दोस्त आहिनि पहिरीं प्यारा दोस्त, इनशा ठठे बि मुंहिंजो अचणु थींदो आहे। ऐं मकली कब्रिस्तान उते मुंहिंजा काफ़ी ॿिया बि दोस्त रहनि था, अदाकार मुंहिंजा दोस्त आहिनि, उते उन्हनि सां मुलाक़ातूं थींदियूं आहिनि। ऐं इनशा तव्हां दोस्तनि सां बि उते अची मुलाक़ातूं कंदासीं। ऐं पंहिंजो अगरि थी सघे त तव्हां पंहिंजा नंबर जेको आहे इन में मूंसां शेयर कयो कमेंट में, त जीअं मां अव्हां दोस्तनि सां कचहरी करे अव्हां दोस्तनि सां कॾहिं अचणु थियो त अव्हां दोस्तनि जी चांहि पीअंदासीं। इनशा पूरी सिंध पंहिंजी आहे ऐं सिंध हमेशह आबाद आहे, सिंध परे परे ताईं पखिड़ियल आहे। सिंध में जिथे बि हूंदासीं इनशा अव्हां दोस्तनि सां मुलाक़ातूं कंदा रहंदासीं। त दोस्तो हींअर जेका असीं ॻाल्हि कयूं पिया उहा जेको आहे किस्त नंबर 45 जी जेका अचण वारी किस्त आहे। हाणे अचण वारी किस्त जेका आहे 45, जेका मां 44 ॾिसी चुका आहियो, 43 बि ॾिसी चुका आहियो, उन में जेको हीउ जहिड़ो जेको मीर मंसूर ख़ान हिन खे गॾाइण वारो या जेको फ़ैसिलो कयो, छा अव्हां बि इहो ॾिसी सघंदव त इहो फ़ैसिलो कामयाबु वेंदो
जेकॾहिं अगरि कामयाबु वियो त छा ककर पंहिंजी भेण जो संग मुराद वारनि खे ॾींदो। हाणे इहो ॾिसणो आहे। किस्त नंबर जेका 45 जेका अचे पई उन में अवां दोस्तनि खे मां शेयर कंदो हलंदुसि, इहो ॾिसणो आहे। ऐं हेॾां जेका हीअ चाल खेॾे पियो मीर शहनवाज़ ख़ान, इहो नथो चाहे त जेसीअ ताईं मीर शहनवाज़ ख़ान आहे एसीअ ताईं रहज़न ऐं मुराद वारनि जो ठाव नथो थी सघे ऐं न ई थींदो ऐं नामुमकिन आहे। जीअं अवां ॾिसो पिया हिन ड्रामे में जेको लाह चाढ़ा आहिनि ऐं थी बि सघे थो, छो त हिन खां अॻु में जेको ज़िक्र करे चुका हुआ डायरेक्टर साहिब त हिकिड़ी न्यू टैलेंट छोकिरी अचे पई जेका कराची जी छोकिरी आहे, उहा उनजी बि कास्ट हिन में रखी वई हुई ऐं जेको हुन ऐलान बि कयो हुयो सोशल मीडिया ते त मां मंसूर ख़ान जी जेका हीरोइन आहे उहा मां कास्ट करे चुको आहियां। बहरहाल हाणे त जॾहिं हीअ आख़िरी स्पेल आहे त थी सघे थो मंसूर ख़ान खे उहा माई न मिले ऐं जेका कूंज बि उॾाली वेंदी। हाणे इहो छा ॾिसणो इहो पवंदो, कूंज अगरि नथी मिले मीर मंसूर ख़ान खे ऐं होॾां मुराद सोटल वारनि खे नथी मिले त पोइ आख़िर कंहिंखे मिले थी। ऐं होॾां जेको आहे मंठार पंहिंजे भुतार खे चए थो त तव्हां रहज़न खे चई इहा कूंज वारो संग पंहिंजे लाइ हुन खां घुर कयो त छा मीर शाहनवाज़ ख़ान रहज़न सां मिली कूंज जो संग उन खां वठी सघंदो। हाणे इहो ॾिसणो इहो आहे दोस्तो। ऐं मां उमेदु कयां थो पियो त जेके अचण वारी किस्त में हूंदो तमामु मज़ेदार हिकिड़ी जेको आहे उनमें हिकिड़ो जहिड़ो मज़ेदार हिकिड़ी उहा किस्त अचे थी पई 45 नंबर जेकी किस्त अचे थी पई। हाणे इहो इन में ॾिसूं त उहा कूंज शाहनवाज़ ख़ान खे मिले थी, ॾिसूं त मीर मंसूर ख़ान खे मिले थी, ॾिसूं त सोढल खे मिले थी, ॾिसूं त मुराद खे मिले थी, ॾिसूं त कंहिंखे थी मिले त दोस्तो एसीअ ताईं हाणे असांखे रहंदो उन किस्त नंबर 45 जो इंतज़ारु आहे। अवां असां सभिनी दोस्तनि खे किस्त नंबर 45 जो इंतज़ारु करिणो आहे ऐं ॾिसणो इहो आहे त उनमें छा थींदो। इनशा वरी हाणे 45 किस्त जे लाइ अव्हांखे सूमरु अंगारो, जी हा सूमर जी राति, जी हा सूमर जे ॾींहुं अंगारे जी राति उहा किस्त ईंदी इनशा। हुन में इहो ॾिसंदासीं त हाणे हिन में छा थींदो। त दोस्तो मां उमेदु कयां थो त वरी बि मां अवां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेकॾहिं मुंहिंजा अञा बि दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं जेके ॾिसण वारा मुंहिंजा दोस्त आहिनि, जेकॾहिं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त बराए महिरबानी मुंहिंजा सुहिणा मुंहिंजा प्यारा भाउ मुंहिंजा जानी पंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो कमेंट बि कर, उनमें पंहिंजो नालो बि लिख, पंहिंजो नंबर बि लिख, पंहिंजे शहर जो नालो बि लिख ऐं पंहिंजे सूबे जो ऐं पंहिंजी जेको आहे कंट्री जो कहिड़े मुल्क जा आहियो उहो बि पंहिंजो कमेंट में हिकु प्यारे प्यारे कमेंट में हिकिड़ो पंहिंजो नालो बि लिखी उनमें ठका कढायो त जीअं मां अवां दोस्त जो बि जेको अचण वारो मुंहिंजो दोस्त आहे न्यू उनजो बि नालो उनजो बि ज़िक्र मां अचण वारी वीडियो में खणी सघां। त दोस्तो मां उमेदु कयां थो पियो त मुंहिंजी ॻाल्हि अवां दोस्तनि खे ज़रूरु सम्झ आई हूंदी ऐं अचण बि खपे। त दोस्तो आख़िर ताईं मुंहिंजे वीडियो खे ॾिसंदा कयो। वीडियो खे ॾिसण सां इहो ई आहे जो अवां दोस्तनि जे सहकार सां मुंहिंजो वॉच टाइम ठही पवंदो ऐं वॉच टाइम ठाहिण में अवां दोस्तनि जो हीउ जेको साथ आहे उहो हमेशह मूंखे यादि रहंदो। इहो अवां जो प्यारु ख़ुलूस मूंखे हमेशह यादि रहंदो ऐं कोशिशि कंदुसि त उन्हनि दोस्तनि जो बि शुक्रियो अदा कंदुसि जेके दोस्त जेके मुंहिंजा सब्सक्राइब आहिनि, भले उहे नालो न थिए लेकिन उहे मां उन्हनि जा नाला मां खणंदो आहियां। उहे कमेंट में न कंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि जा बि मां नाला खणंदो आहियां। त दोस्तो अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टहकंदा टहंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। जिए पाकिस्तान, जिए सिंध, जिए लतीफ़ जी धरती, जिए लतीफ़, जिए सिंध में रहंदड़ मारूअड़ा, जिए मिठड़ा सिंधीअ ॿाहिरि। अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो। त दोस्तो नेक्स्ट वारे वीडियो जे लाइ वरी मिलूं था अॻिले वीडियो में। तेसीअ ताईं
हिन काज़ी अब्दुल सत्तार अदाकार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।